ओरन भरसान गोठ लुंडी शाखवासी नौजवान साजिद मगरी पट लोरायो मगरी कराची जे कायद आबाद वारे इलाके में गुज़रियल चंद ॾींहं खां पासा नमूने गम थी वियो आहे। वारसन नौजवान जे अगवा थियण जो शक ज़ाहिर कंदे पुलिस ते ॻोल्हा में सुस्ती जो इल्ज़ाम लगायो आहे। वारसन मूजिब साजिद मगरी कराची जी कायद आबाद वारे इलाके में वाक़ई गुल अहमद फैक्ट्री में मुलाज़मत कंदो। 4 ॾींहं अॻु हू मंज़िल पंप भरिसां हिकु निजी बैंक मां पंहिंजी पघार कढण वियो, जंहिंखां पोइ हू ओचितो गुम थी वियो। इनखां पोइ संदसि को बि पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं त संदसि मोबाइल फ़ोन पिणु मुसलसल बंदि अची रहियो आहे। वारसन ॿुधायो त हिननि पंहिंजी तौर ते हर मुमकिन हंध ते नौजवान जी ॻोल्हा कई, पर हू किथां बि हथ न अची सघियो। नौजवान जे गुमशुदगी बाबति हद जे पुलिस खे पिणु इतलाह ॾिनो वियो, पर अञा ताईं का बि अॻुभराई न थी सघी आहे। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त खेनि सख़्तु शक आहे त साजिद मगरी खे अगवा कयो वियो आहे, तंहिं करे मामले जी शफ़ाफ़ जांच करे खेसि जल्द बाज़ियाब करायो वञे। वारसन आई जी सिंध ऐं SSP मलीर खे अपील कई आहे त नौजवान जी गुमशुदगी जो नोटिस वठी संदसि जल्द ॻोल्हा यकीनी बणाई वञे, जीअं बेचैनी में वरतल ख़ानदान खे इंसाफ़ मिली सघे।